यार ये रांदि प्यारनि मास्तर ते ॿारनि खे पढ़ाइण अचनि कोन था, पोइ छोड़ा ने ते सॼो ॾींहुं क्रिकेट रांदि प्यारनि, न को निमाज़ पढ़नि न को ॿियो। अॼुकल्ह जा मास्तर ई अहिड़ा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं पढ़ाइण अचनि पोइ असांजे हिते ॻोठ में तइलीम जी कमी, पोइ ईअं त थिए थी, पोइ छोड़ा सॼो ॾींहुं ॿकरियूं चाढ़ीनि था, पोइ छोड़नि में को सलाहियत ई कोन्हे। छोड़ा सॼो ॾींहुं बैट बॉल रहण जे पूरा आहिनि। भला आउं बि वञी चवां ॾिसां मूंखे रांदिड़ा आहिनि था या कोन था आहिनि। बाबू जी बाबू रांदि पिया रहो जा? हाँ यार मूंखे बि रांदिड़ा आयो वांदो है बीबी छोकरनि खां पुछा करूं वो कप्तान का यार हमें हथ बजा मुआली करे के वारी दियो यार। ॻाल्हि ॿुधो, हाँ अवां सां गॾु रांदि रंदुसि, अवां खे वॾो हिकिड़ो पाकिस्तान जो माना हाई लेवल ते खिलाड़ी ठाहे छॾींदुसि। यार ठयो भला तू बाचे रहो ठयो भला रे मुआली मुआली हाने मारो आउट कोन तो ते भारी पानी कोन दी मिले पानी छा करियो। हिकिड़ो आइडिया आयो बस मोली के आउट ना करियो। हलो सब थी करे फील्डिंग करे कैच करे मोली के आउट करियो। हां हलो हलो यार ॻाल्हि ॿुधो ही मूंसां थियणा गिदी कई है पार से वो दे छड़े आउट पार ने चेना दे छड़ियो एम्पायर दा बी कुछ आउट पार से आउट बोले भला यो एम्पायर एक ऑस्ट्रेलिया में आयो है। अरे हिन बोलड़े मांडे के खबर ही कोने आउट तोखे एम्पायर कयो के पाड़े हां ए बना रोल करे बना नहीं जाने मैं तो ही कोने मैं खीर वाली करे तू एम्पायर तो के कयो।